नाज़रीन ख़बर आहे सखर वारे इलाइक़े में घोसपुर के भरपासे वासी सखर पुलिस के मुबैना मुक़ाबले में मीरदोस्त भयो और इमरान भयो मारिजी विया। पुलिस मूजिब मारिजी वियल बई ॾोहारी कार लिफ्टर हुआ जेके 60 खां वधीक मुख़्तलिफ़ केसनि में घुर्बल हुआ। पुलिस मूजिब मारिजी वियल ॾोहारी इमरान भयो मथां सरकार पारां इनाम रखियल हो। पुलिस जो वधीक चवण हो त मारिजी वियल ॾोहारी इमरान भयो मीरदोस्त भयो ॾोह जे इरादे सां बीठल हुआ। पुलिस के ॾिसी फरार थियण जी कोशिश कंदे पुलिस के पीछे करण ते पुलिस मथां फायरिंग करे ॾिनऊं। पुलिस की जवाबी फायरिंग में बई ॾोहारी मारिजी विया। मारिजी वियल ॾोहारी मीरदोस्त भयो घोसपुर जो ॻोठ बिलावल भयो ऐं इमरान भयो घोसपुर जो ॻोठ अलीमुन भयो रवासी हो। संदन लाश पुलिस तहवील में आहिनि। हर वक़्तु आगाह लाइ ॾिसंदा रहो GTN वेब न्यूज़।